अस्सलाम वालेकुम। नीले मारे चढ़ी अल्लाह साईं चङो थियो रस्ते में मिली वियो मां पाण तां ॾे अचां पियो। छो साईं ख़ैर त आहे साईं बसि इहो माशाल्लाह सां रमज़ान बि हले पियो सो मां सोचियो हुयो त तव्हांखे रोज़ अची मां तंग कंदो हुउमि भित भित सां मिलियल आहे सो उहो पाड़ो बि छॾे आयो। हाणे मां सोचियो त तव्हांजे लाइ माना इफ़्तार पार्टी कयां तव्हांजी। यार पहिरियों दफ़ो यकीन करे न अॼु वणे थो मूंखे पहिरियों दफ़ो का चङी ॻाल्हि कई थी सॼी उमिरि मूंखे चिड़ायो थी इफ़्तार पार्टी कई थी त इहो ॾाढो सुठो कंहिंखे सवाबु कराइणु रोज़ो खोलाइणु वॾो सवाबु आहे। पर साईं इहो पहिरियां पुछणो हुयो रोज़ा रखंदा आहियो? न न मां न रखंदो मां मुस्लमान न आहियां। अरे रखंदो आहे रोज़ा रखंदो आहे सभु रोज़ा रखंदो आहे। अल्लाह कंदो त इंशाअल्लाह सिहत ॾींदो त अल्लाह साईं सभु मूंखे रोज़ा नसीब कंदो। सभु रोज़ा रखंदा उहो असुर खां वठी मगरिब ताईं? बसि जेको माण्हू हर को कंदो आहे रोज़ो रखी करे सुम्ही रहंदो आहे वरी पोइ शाम जो खोलींदो। सहरी में अलाए छा खाईंदा? उहो जेको नसीब आहे तूं छॾ उन ॻाल्हि खे। रोज़े जी इफ़्तारी जी पार्टी ॾे थो त ॻाल्हि करो आहे। इफ़्तार पार्टी चवां पोइ कयां पर हाणे इहो ॿुधायो त तव्हां माना रोज़ो बाक़ाइदे रखंदा हो? हाणे क़ुरान खणा छा लान थी न चयो मां रोज़ो रखंदो आहियां। उहो त सही किथे रखंदा हो? पेट में रखंदो आहे न हर को माण्हू पेट में रखंदो आहे न। हर शइ जो रोज़ो रखंदा? ॾाढो सुठो कंदा हो। हाणे इफ़्तार पार्टी त मां तव्हांजी कयां पर इहो ॿुधायो त तव्हां खणी छा ईंदव? अरे त मां छा खणी ईंदुमि रोज़ो तूं तो रखराए खोलराए बि तूं तो त तूं खणी खाराईंदे न असांखे। मां छा खणी ईंदुमि? खाराईंदुमि त मां पर तव्हांखे ॾिठो आहे न साईं तव्हां खारकूं बि खणी ईंदा प्लेटुनि में। उहो ॿियो मुंहिंजो वरी सिस्टम आहे रोज़ो खोलाए थो त कारका समोसा पकोड़ा शरबत तूं खाराईंदे न। अच्छा न त खारका पकोड़ा समोसा शरबत इहा त हल्की फुल्की इफ़्तारी थी वई न। मां चवां थो इफ़्तार बि थिए डिनर कयां तव्हांजो। अरे त पहिरियों त इफ़्तार कंदे न पहिरियों त रोज़ो खोलबो खाइबो त पोइ डिनर थींदी न। अच्छा न मां इन करे बि पुछां तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ खणी ईंदव त मां उहा न कयां पोइ? मां न खणी ईंदुमि इफ़्तार पार्टी मां छो खणी अचां दिमाग़ ख़राबु थी छा वरी बि उहो ई रोज़े में वरी खिच जॾहिं न थो कयां रोज़ो तूं खोलरायो आहे। खोलरायो त न आहे अञा हाणे ई चरियो करे छॾियो थी। साईं मां इहो बि चवां मतां तव्हांखे कंहिं शइ जी परहेज़ हुजे त उहा न कयां। अरे बाक़ी न आहे परहेज़ लानती न नमक शुगर न का बीमारी रोज़ो जी तूं इफ़्तारी कई आहे त मां रोज़ो खोलण तो ॾे ईंदुमि न। बाक़ी शर्त ऐं शराइत छो रखिया थी? मां इहो बि चवां ईंदो छा ते? अरे त मां छा ते बि अचां लालती न पंध अचां घोड़े गाॾी ते अचां या गॾे गाॾी ते अचां ईंदुमि न। पक ॾियो ईंदव क़ुरान ईंदुमि तूं कर। हाय साईं न ते अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जो शेर आहे जुनून जोश जज़्बा ज्वाला कंदासीं बूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं गामूं पिरी तूं पक ॾे पंहिंजे अचण जी असां ते छॾे ॾे त छा कंदासीं। तूं बि असां ते छॾे ॾे तूं टाइम ॾियसि 6 बजे मां दरवाज़े ते टक टक। अच्छा तूं छॾ हा त करे 6 वॻे एॾो कलाक अॻु में अची वेंदव? अरे अचां या न अचां जल्दी ॿुधाए हाणे बि रोज़ो आहे मथो खाधो थी। अच्छा पोइ साईं मां माना छा कयां डिशिस में? अदब तूं पा धूड़ मूंखे बि न खपे तुंहिंजी इफ़्तारी न खपे मां वञा पियो अलाए कंहिं इफ़्तार पार्टी कई नालो विसरी उन कई आहे मां उन ॾे थो वञा। माना सुभाणे न ईंदव? तूं करे ई नथो न लालती न कयो न साईं मां सोचियो त को ब्रोस्ट हुजनि कढ़ाई हुजे डिनर में। पोइ चओ नी कहिड़े रोज़े ते अचां उहो बि त चओ न 25 ते 26 ते 27 ते कहिड़े ते अचां? बसि पोइ साईं 23 ते रोज़े ते अचिजो। अच्छा पक आहे? पक कंफर्म हर साल 23 रोज़े ते ई कंदा आहियूं। छा ख़ैरात कंदा आहियो छा? न साईं न इफ़्तार कराईंदा आहियूं ग़रीब गुरबनि खे मिसकीननि परे थी रे तव्हांखे इफ़्तार करण जी तमीज़ न आहे न सेरी खोलाइण जो तरीक़ो त न इफ़्तार रखण जो। ग़रीब माण्हू खे खाराईंदो मिसकीन छाजो ग़रीब हाणे लालती रे पैसा पिया आहिनि पैसा आहिनि माण्हू आहिनि छा में ग़रीब आहे? तव्हां साईं बिल गेट्स जा पुट हो? बिल गेट्स मथो थो हणे अलाए काॾे वञा भाउ हुन रोज़ो। अच्छा साईं भला राशन खपे न खपे यार न खपे लख देख कती मां चयो ग़रीब माण्हू मां छा में एॾा ग़रीब थो लॻा राशन जो पैकेट ॾेई वञाव। चयो मां न तूं चयो त अदा साईं सलाह अलैकुम रोज़े जी इफ़्तार पार्टी आहे मां तोखे हा कयुमि छा जॾहिं राशन थो चवे
तूं अचो थो चई फोन ते ॻाल्हाईंदो त मां विच में चवंदो वालेकुम सलाम रोज़ो रखणु आयो सही रोज़ो रखणु आयो सही चाल हे लॻो पियो आहे छा आहे साईं मां सोचियो तव्हांखे घर ॾे पोइ ॻोल्हिया तव्हांजी छो बसि साईं जी पोइ पहिरियां पाड़ी में रहंदा हुयो भित भित सां गॾु। हा हा उहा भित लांती न ठहिराए छॾी कम जी ॻाल्हि जरूर अदा बंदि कयो मोटरसाइकिल तव्हां त न भरियो न भाउ मारे छॾींदा यार न वीडियो तूं न भर न हे असां भरियूं था मारे छॾियो किथे हाणे बंदि करिणो आहे बसि कैंसिल कयो न न मां तॾहिं चयो न उहो भरे थो न भरजांइ कयो यार, असां असांजी रखंदा महिनत ज़ाया थी वई इन करे दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।